जामशोरो में सिंधी ॿोलीअ जे मशहूरु लेखारी नावल निगार कहाणीकार रसूल मेमण जी यादि में मेड़ाको कोठायो वियो, जंहिं में मुक़ररनि संदसि शख़्सियत, फ़न ऐं इल्मी अदबी ख़िदमतुनि, शाहकार नावलनि ऐं कहाणियुनि ते रोशनी विधी ऐं खेसि ज़बरदस्त मञता पेश कंदे सिंधी ॿोली जो ख़ामोश इल्मी अदबी ख़िदमतगार क़रार ॾिनो। हैदराबाद रोशन ख़्याल फोरम पारां जामशोरे में MS पावर इंस्टीट्यूट ऑफ सिंध स्टडीज़ जे सहकार सां करायल तक़रीब खे ख़िताब कंदे सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे जे अॻूणे सेक्रेटरी ऐं शाइरा शबनम गुल चयो त रसूल मेमण दुनिया खे सदाबहार अदब ॾिनो। हुन जी लेखनि जो पंहिंजो तरीक़ेकार हो ऐं संदसि ज़हनी उॾार उतां नौजवाननि खे घुरिजे त रसूल मेमण सुधो ॿियनि अदीबनि जे तख़लीक़नि खे पढ़नि। लेखक मुनीर चांडियो ॻाल्हाईंदे चयो त रसूल मेमण जी यादगिरियुनि खे सारींदे खेसि लफ़्ज़नि जी भेटा पेश कई ऐं चयो त हू हिकु अहसास तबियत जो मालिक हो, पाण माहौल, फितरत दोस्त, जानवरनि ऐं पखियुनि सां मोहबत कंदड़ हो। संदसि नाविल कहाणियूं शानदार ऐं सबक़ ॾींदड़ आहिनि। हुन जेको बि लिखियो उहो आलमी सतह जो लिखियो। नौजवान लेखक कलीम बुट ॻाल्हाईंदे चयो त रसूल मेमण जदीद सिंधी अफ़साने निगारी जो वॾो नालो आहे। संदसि लिखणियुनि में हक़ीक़त खां मथां फ़नी सलाहियत नज़र अचे थी। उहा जदीदियत जी आलमी सतह जे लेखकनि काफ़का, सारतर, कामियो जे नावलनि में पढ़ण लाइ मिले थी। संदसि लिखियल कुता नाविल सिंधी ॿोलीअ में शाहकार नाविल आहे। तक़रीब खे वसीम मेमण, हमीद सुमरो, लियाकत रिज़वी, शोबान सहतो, डॉक्टर राबिया चांडियो ऐं ॿियनि ख़िताब कंदे रसूल मेमण जी शख़्सियत ऐं फ़न ते रोशनी विधी ऐं खेसि सिंधी ॿोलीअ में अदब में ख़ामोश ख़िदमतगार क़रार ॾिनो। मां सर कलीम बुट खे दावत ॾींदसि त प्लीज़ हू स्टेज ते अचनि। हर हैदराबाद रोशन ख़्याल दोस्तनि जी महिरबानी, साईं हमीद सुमरो साहब जिन मौक़ो ॾिनो। हाणे कंहिं बि राइटर जी लिखणी ते ॻाल्हाइण खां पहिरीं इहो ज़रूरी हूंदो आहे त उन जे स्कूल ऑफ थाट जो तयन कजे त हू कहिड़े स्कूल ऑफ थाट सां बीठो आहे। जहिड़ी तरह फ़लसफ़ो, सियासत या मज़हब जा मुख़्तलिफ़ स्कूल ऑफ थाट्स आहिनि, अहिड़ी रीति अदब जा बि मुख़्तलिफ़ स्कूल ऑफ थाट्स आहिनि। अदब जा जेके मशहूरु स्कूल ऑफ थाट्स आहिनि उन्हनि में क्लासिकियत आहे, रुमानवियत आहे, उन खां पोइ हक़ीक़त निगारी, समाजी हक़ीक़त निगारी, जदीदियत ऐं जदीदियत पुॼाणा, इहे कुझु अदब जा मशहूरु स्कूल ऑफ थाट्स आहिनि। ऐं जॾहिं बि असां कंहिं लिखणी ते तनक़ीद कंदा आहियूं त पहिरीं उन स्कूल ऑफ थाट खे ॾिसंदा आहियूं, छा उहो राइटर उन स्कूल ऑफ थाट सां बीठल आहे या ॿिए कंहिं स्कूल ऑफ थाट में आहे। हाणे कुझु माण्हू चवंदा आहिनि त अदब हीअं हुजणु घुरिजे, कुझु चवंदा आहिनि त हीअं हुजणु घुरिजे, पर असां जॾहिं क्रिटिकल स्टडी कयूं था त का न का लिखणी कंहिं न कंहिं स्कूल ऑफ थाट में फिट थिए थी। हाणे जॾहिं साईं रसूल मेमण जी नॉवेल्स, कहाणियुनि, फिक्शन ऐं नॉन फिक्शन खे ॾिसजे थो त जेको मूंखे स्कूल ऑफ थाट साईं जो सभिनी खां वेझो लॻे थो उहो आहे मॉडर्निज़म, जंहिंखे असां जदीदियत चऊं था। हाणे मॉडर्निज़म जेको आहे सो सोशल रियलिज़म खां पोइ आयो ऐं लॻभॻि 19वीं सदी जी एंड ऐं 20वीं सदी जी शुरूआति में उनजो स्टार्ट थियो, जंहिंमें काफ़का ऐं एल्बर्ट काम्यो, सारतर जहिड़ा इहे वॾा नाला आहिनि। हिन मां केतिरनि खे नोबेल प्राइज़ बि मिलियो। ऐं उन में इहो हो त उन टिनि सोसाइटी जे पिलर्स खे चैलेंज करण जी कोशिशि कई। हिकिड़ो त बिलीफ सिस्टम, त हिकिड़ी सुपर नेचुरल शइ आहे, उन में तव्हां बिलीफ रखो, उनखे चैलेंज कयो ऐं उन जे करे उन्हनि चर्च सां टकर खाधो सिधो सऊं यूरोप में। उन खां ॿियो जेको आहे सो उन्हनि टकर खाधो स्टेट मशीनरी सां, उहे किंग ऐं किंगडम जे ख़िलाफ़ हुआ ऐं उन्हनि चयो पिए त आम जेको माण्हू आहे उन जो राइट आहे हुकूमत ते। ऐं टियों उन्हनि मिथ्स वग़ैरह खे छॾे करे साइंटिफिक नॉलेज ॾांहुं ध्यानु ॾियण जी कोशिशि कई, जंहिंखे उन्हनि रैशनलिज़म जो नालो ॾिनो। ऐं जॾहिं असां साईं रसूल मेमण साहब जूं लिखणियूं पढ़ूं था त उहे असांखे इन मॉडर्निज़म जे तमामु वेझो नज़र अचनि थियूं। अच्छा, हाणे मॉडर्निज़म में जेको लिटरेचर आहे उन में वरी कैटेगरीज़ आहिनि पंहिंजूं पंहिंजूं अलॻि। उन में जेका सभिनी खां अहम कैटेगरी आहे उहा वजूदियत जी कैटेगरी आहे, जंहिंमें सारतर या काफ़का या एल्बर्ट काम्यो, इहे जेको आहे सो उन्हनि जी वजूदियत जे हवाले सां लिखणियूं आहिनि।
उन खां पोइ सररियलिज़म आहे, उहो पंहिंजो मॉडर्निज़म जो हिकिड़ो अहम हिसो आहे। उन खां पोइ डाडाइज़म आहे, इहे कुझु उन जा हिसा आहिनि। अच्छा, उन में फ्रेगमेंटेशन बि आहे ऐं ॿोली जो बिगाड़ बि। पर जॾहिं असां रसूल मेमन साहिब खे पढ़ूं था त उन्हनि जे उन में ॿोली जो बिगाड़ नथो नज़र अचे, उहो असांखे माणत ऐं साईं मुश्ताक शुरो वटि वधीक नज़र थो अचे। त उन्हनि जुमिलनि खे टोड़े लिखियो या ग्रामेटिकली उन्हनि जेको आहे सो सही न लिखियो, इहो मुश्ताक साहब ऐं माणक वटि आहे। पर रसूल मेमन साहब जी ॿोली ते वरी रुमानियत जो वधीक असरु आहे। उहो उन में रुमानियत में इहो हूंदो आहे त उन में अहिड़ी फ्लावरी लैंग्वेज यूज़ कबी आहे जंहिंखे ईज़ीली कोट करे सघिजे। मिसाल तौरु जीअं रसूल मेमन साहब जे कुता नावेल मां ई हिकिड़ो कोट आम आहे ऐं उहो फेसबुक ते बि तमामु रिपीट थींदो आहे त कुता अक्सरियत में हुजनि त भौंकण खे जेको आहे सो पंहिंजो ॾाहप सम्झियो वेंदो आहे। इहो जेका लैंग्वेज आहे यार, इहो रुमानियत वारी टच में अचे थी। ऐं जेको आहे सो उन खां ॿियो बि हिकिड़ो जुमिलो आहे त जेकॾहिं पाणी जो तव्हांखे उहो हुजे त ग़रीब जे अखियुनि में ॾिसो, तव्हांखे उन जी ख़बर पइजी। त इन क़िस्म जी जेका लैंग्वेज हूंदी आहे उहा जेको आहे सो रोमेंटिक स्कूल ऑफ थॉट वारा वधीक यूज़ कंदा आहिनि बनिस्बत मॉडर्निज़म वारनि जे। अच्छा, मॉडर्निज़म वारा हिकु त शॉर्ट ऐं तुज़ ॻाल्हि करण जी कोशिशि कंदा आहिनि त उहो इम्पैक्ट वधीक पवंदो। हाणे साईं रसूल मेमन खे मां मॉडर्निस्ट इन करे थो रखां त साईं जा जेके ॿ टे नॉवेल आहिनि जिन में अख चिंब, 19 औरतूं ऐं जेको आहे सो कालू बला, इहे टई सररियलिस्टिक उन अप्रोच में जेका मॉडर्निज़म जी तमामु अहम हिकिड़ी धारा सम्झी वञे थी। सररियलिज़म मां मुराद त अहिड़ियूं शयूं जेके फितरी दुनिया खां मथां हुजनि। ऐं जॾहिं असां मिसाल तौरु कालू बला पढ़ूं था त उन में हिकिड़ो जेको मेन करेक्टर आहे उहो कौमा में आहे, पोइ उन खां पोइ वरी उहो अदम ॾांहुं वञे थो, उन्हनि ड्रीम्स में अदम ॾांहुं वञे थो ऐं उन में पोइ फिलोसॉफिकल उहो जेको आहे शयूं ॻोल्हण जी कोशिशि करे थो। अच्छा, मॉडर्निज़म जो हिकिड़ो ॿियो जेको एस्पेक्ट मेन एस्पेक्ट आहे जेको साईं रसूल मेमन वटि न आहे, उहो आहे नहेलिज़म। नहेलिज़म मां मुराद त हू कंहिं कानून या बिलीफ सिस्टम में न ईंदा आहिनि, पर जॾहिं रसूल साहब खे पढ़िजे थो हू स्पिरिचुअलिटी ॾे थोरो माइल आहिनि, टिल्टेड आहिनि। उन्हनि जो जेको नॉन फिक्शन बि आहे, जेकॾहिं अलिफ खां अॻियां या जेको प्लेसिबो या नोसेबो, इहे जेके नॉन फिक्शन बुक्स आहिनि, इहे बि जॾहिं पढ़जनि था त उन्हनि में लॻे थो त हू स्पिरिचुअली टिल्टेड आहिनि शयुनि में। अच्छा, इहे कुझु दोस्तनि जो ख़्यालु आहे त रसूल साहब मैजिक रियलिज़म, हाणे मैजिक रियलिज़म जेको आहे सो पोस्ट मॉडर्निज़म जो टूल आहे। पोस्ट मॉडर्निज़म में जेके पोस्ट मॉडर्निज़म एक्चुअली पास हो मॉडर्निज़म जो ऐं उनखे कंटिन्यूटी बि चयो वेंदो आहे। त पोस्ट मॉडर्निज़म में उनजो अहम जेको आहे टूल मैजिक रियलिज़म, मेटाफिक्शन या सेल्फ रिफ्लेक्सिवनेस या इहे फ्रेगमेंटेशन। पर मूंखे साईं जी लिखड़ियुनि में मैजिक रियलिज़म सिर्फ़ु हिकिड़ी कहाणी में नज़र आयो, जेका दास्तान ग्लव्स वारी कहाणी आहे, जंहिंमें हू ग्लव्स उॾामनि था ऐं वञी क़तल था कनि। बाक़ी जेको साईं ते जेको उहो आहे डोमिनेंट आहे, उहो सररियलिज़म वधीक आहे। ऐं जेको आहे सो साईं ड्रीम्स में मिसाल तौरु अख चिम जो जेको मेन करेक्टर आहे उहो पास्ट में ड्रीम सीक्वेंस में हलियो थो वञे। जॾहिं हू पुल ॾिसे थो उते पहुचे थो, रोशनी थी थिए, इहो मैजिक रियलिज़म आहे। मैजिक रियलिज़म माना त तव्हां वटि अहिड़ियूं ताक़तूं हुजनि जंहिंसां तव्हां जादू पाण परफॉर्म करे सघो रियल वर्ल्ड में। मिसाल तौरु जीअं मिडनाइट्स चिल्ड्रन सलमान रुश्दी जो आहे, उन में जेको मेन करेक्टर आहे उनखे सिंगण जी हिस हूंदी आहे, उन जे करे हू उन ताक़त जे करे हू मुख़्तलिफ़ शयूं परफॉर्म करणु लॻंदो आहे। या ईअं गार्शा मार्कीज़ वटि जेको मैजिक रियलिज़म आहे त उहो रियल वर्ल्ड में उन्हनि वटि अहिड़ियूं ताक़तूं आहिनि। पर जेको सररियलिज़म आहे उहो घणे भाङे ड्रीम सीक्वेंसिस में हूंदो आहे ऐं उहो साईं रसूल मेमन जी
कहाणियुनि में नज़र अचे थो। ॿियो एब्स्ट्रैक्ट साईं जूं कहाणियूं आहिनि कुझु, इहो बि मॉडर्निज़म जो टूल आहे। ऐं एब्सर्डिटी, साईं वटि किथे न किथे एब्सर्डिटी बि आहे। कुत्ता नॉवल में बि असां जॾहिं पढ़ूं था त उहो जेको मेन करेक्टर आहे, जॾहिं हुनजो पुटु गुज़ारे थो वञे त उहो एब्सर्डिटी में हलियो थो वञे, हिकिड़ो माना बेज़ारियत में ऐं अकेलाई में। इहे जेके थीम्स आहिनि, इहे बुनियादी तौर ते मॉडर्निस्ट लिटरेचर या थीम्स आहिनि। इन्हनि में साईं, अच्छा, साईं जी जेको आहे सो हिकिड़ी जेका साईं लियाकत साहब कोट बि कई त मूंखे सम्झो न वियो आहे सही नमूने सां, ऐं इहो बिल्कुलु सही हो, छो जो असांजो जेको सिंधी लिटरेचर आहे, क़िस्मती सां या बदकिस्मती सां उन ते सोशल रियलिज़म जो तमामु घणो असरु हो। ऐं असांजा जेके बि तनक़ीद निगार हुआ, उहे ख़ासि हिकिड़े नज़रिए हेठि अची ऐं शयुनि खे परखण जी कोशिशि पिया कयूं। ऐं उन में असांजा जेको आहे सो इलाही वॾा जेको आहे सो कहाणीकार, जंहिंमें माणक आहे, मुश्ताक शोरो साहिबु आहे, या पाण रसूल मेमन साहिबु आहिनि, इन्हनि जो जेको लिटरेचर आहे किथे न किथे निग्लेक्ट थींदो रहियो, नज़र अंदाज़ थींदो रहियो। ऐं असां ते असांजी जेका लिटरेचर आहे, फिक्शन जेको क्रिएट कयोसीं, उन ते जेको हावी एलिमेंट रहियो आहे उहो नेशनलिज़म, पर उनखे मां चवंदो आहियां अल्ट्रा नेशनलिज़म, जेको माना हिकिड़ो शिदत पसंदी वारी क़ौम परस्ती, उहा असांजे लिटरेचर ते, फिक्शन ते तमामु घणी डोमिनेंट रही आहे। ऐं इन करे जेको मॉडर्निस्ट या पोस्ट मॉडर्निस्ट लिटरेचर क्रिएट करण जी कोशिशि थो करे, त उनखे किथे न किथे अॼु बि नज़र अंदाज़ कयो थो वञे। ऐं असां वटि हिकिड़ी लाउडनेस जेके चइजे फिक्शन में, उहा तमामु घणी मिले थी, त उहा रसूल मेमन साहब वटि कोन हुई। इन जे करे ई रसूल मेमन साहब जॾहिं उन्हनि ते इहा तनक़ीद थी हुई, त जॾहिं उन्हनि कहाणियूं लिखियूं, एब्स्ट्रैक्ट कहाणियूं लिखणु शुरू कयूं, त उन्हनि खे इहे त कंहिंखे सम्झ में ई कोन थियूं अचनि, असां केरु पढ़े ई कोन थो। इन करे उहे हिकिड़े वॾे गैप ताईं उन्हनि लिखण ऐं छपाइण जो इहो सिलसिलो रोके छॾियो। पोइ वरी सडनली 21वीं सदी में 2009-10 खां पोइ वरी साईं जा वरी किताब अचणु शुरू थिया, जंहिंमें फिक्शन, नॉन फिक्शन, ऐं आख़िरी जेको फिक्शन आहे जेको साईं जी ज़िंदगी में छपियो, उहो कुत्ता नॉवल आहे, जेको ऑटोबायोग्राफिकल नॉवल आहे। साईं उन में पंहिंजा ई वाक़िया खया आहिनि। साईं जो हिकिड़ो ॿियो नॉवल आहे स्टील जा 5 गिलास, जेको सिंबॉलिक ऐं पॉलिटिकल एलोगेरी आहे, पर उहो उन ते मूं जॾहिं छपियो त उन ते तनक़ीद बि कई, त उहो नॉवल खां घटि मुख़्तलिफ़ सियासी इवेंट्स ते साईं जी कॉमेंट्री थी लॻे। मिसाल तौर 5 गिलास आहिनि, उन्हनि मां हिकिड़ो साइड लाइन थी थो वञे, 4 था बचनि, पोइ छा थो थिए, पोइ मुख़्तलिफ़ सियासतदाननि जूं ॻाल्हियूं आहिनि, उहो ईअं लॻे थो त उहो फिक्शन घटि आहे ऐं साईं जी पॉलिटिकल कॉमेंट्री, इहो मुंहिंजी राय आहे उन ते, उन नॉवल ते। ऐं उहो सिंबॉलिक उन अंदाज़ में लिखियलु हो, पर उन जो ॿियनि नॉवलनि जी भेट में असरु थोरो घटि हो। बाक़ी जेको साईं जो मूंखे सभिनी मां सुठो नॉवल लॻो, उहो 19 औरतूं हो, जेको हिस्टोरिकल फैंटेसी आहे ऐं राजा ॾाहिर जे दौर जी हिकिड़ी कहाणी आहे, जंहिंखे साईं फैंटेसाइज़ करे अरबन जे दौर जे ऐं उन दौर जी सिंध जूं हालतूं जेके आहिनि, ऐं उन में हिकिड़ो माण्हू आहे जेको मेडिसन प्रैक्टिस करणु थो चाहे, त उन ॾे समाज जो कहिड़ो रवैयो आहे, त उहो हिकिड़ो ज़बरदस्त नॉवल हो साईं जो। ईअं साईं जो जेके आख़िरी कहाणियूं छपियूं, पोस्ट ह्यूमनिस्ट हिकिड़ो ॿियो किताबु छपियो आहे, पर जेको साईं जी ज़िंदगी में किताबु छपियो, उहो नफ़्सियाती कहाणियुनि जो सिंड्रोम जे नाले सां, ऐं उन में तमामु ज़बरदस्त नफ़्सियाती कहाणियूं आहिनि। ऐं उहे कहाणियूं बि पढ़ंदे लॻे थो त साईं ते जेको आहे सो मॉडर्निज़म जो जेको स्कूल ऑफ थॉट आहे, उहो वधीक डोमिनेंट आहे। महिरबानी। सर, मुनीर चानियो, प्लीज कम ऑन स्टेज। सिंधी अफ़सानवी अदब जो हिकु लीजेंड रसूल मेमन। मूं जॾहिं सिंध धरतीअ जे ॾाहे तख़लीकार ऐं नफ़ीस इंसान साईं रसूल मेमन जी वफ़ात जी ख़बर ॿुधी हुई, त मूंखे हिन ॻाल्हि जो यकीन ई न आयो हो त को हू हाणे जिस्मानी तौर ते असां खां विछड़ी वियो आहे।
मूं जॾहिं जॾहिं बि उन जी वफ़ात जूं ख़बरूं पए ॿुधियूं या उन हवाले खां सोशल मीडिया ते पोस्टूं पए ॾिठमि त मूं महसूसु पए कयो त उहो को ॿियो ग़ुलाम रसूल मेमण हूंदो जेको असुल में सखर जो बि हूंदो त डॉक्टर बि पैथोलॉजिस्ट बि हूंदो त मेडिकल जे शागिर्दनि ऐं शागिर्दियाणियुनि जो उस्ताद बि, पर असां वारो सिंधी अफ़सानवी अदब जो लीजेंड रसूल मेमण साहब न हूंदो। उहो रसूल मेमण जंहिं सिंधी अदब ऐं ॿोलीअ खे शाइरीअ, कहाणीअ, नाविल, मज़मून, फ़लसफ़े ऐं तर्जुमनि जा अमुल किताब ॾिना, जंहिंखे मुसलसिल लिखिणो हुयो ऐं ॿिया बि केतिरा ई ख़ूबसूरत ऐं शाहकार नाविल ॾियणा हुआ। हुन हिकु ॾींहुं मूंखे वॾी सादगीअ सां ॿुधायो हो त मूं शाइरी इन करे कई जो मूंखे लफ़्ज़नि जो ज़ख़ीरो गॾु करे कहाणी लिखणी हुई ऐं मूं कहाणी लिखण जी प्रैक्टिस इन करे कई जो मूंखे नाविल लिखणा हुआ। ऐं ईअं हुन 19 औरतूं खां वेंदे कालू बला, नजूमी, स्टील जा 5 गिलास, अख छिंभ ऐं कुता ताईं हिक खां हिकु ख़ूबसूरत नाविल तख़लीक़ कया। मूंखे इन ॻाल्हि ते सदाईं ख़ुशी ऐं फ़ख़ुरु रहंदो त हिकु नाविल नवीस तौर बि ऐं ॼण त हिकु नंढे भाउ तौर बि हुन मूंखे तमामु घणो भायो, प्यार कयो ऐं पंहिंजे घर जो भाती सम्झो। हिकिड़े भेरे हू मूं वटि जामशोरे आयो, मां खेसि सिंधु दरिया ते वठी वियुसि। असां वञी अलमंदर रेस्टोरेंट जे फर्स्ट फ्लोर ते वेठासीं। मुख़्तलिफ़ ॻाल्हियूं थियूं। मूं खेसि चयो त अव्हां जो नाविल नजूमी मूंखे सिंधी ॿोलीअ जो उहो अकेलो नाविल लॻंदो आहे जंहिंमें जेकॾहिं को मसइलो बयानु थियल आहे त उन जे क्लाइमैक्स में उन जो हल बि ॾिनल आहे। हुन मूं वारी ॻाल्हि ते सोचींदे चयो त हा ईअं हूंदो, पर यार मां इन ते कॾहिं सोचियो न थमाए। संदसि इन ॻाल्हि जे जवाब में मूं खेसि चयो हो त शायदि अव्हां डॉक्टर आहियो इन करे। हू मुर्कियो हो त मूं पंहिंजी ॻाल्हि खे अॻिते वधाइण जो मौक़ो न विञायो हो। चयो हुउमि जॾहिं को बि मरीज़ अची अव्हां खे पंहिंजे मर्ज़ जे बारे में ॿुधाईंदो आहे त अव्हां उन मर्ज़ जे हिसाब सां का न का दवा तजवीज़ कंदा आहियो। हा ईअं आहे। नाविल में नजूमी वटि जेकी फ़र्द अचनि था ऐं खेसि पंहिंजा मसइला ॿुधाइनि था त हू खेनि आख़िर में उन्हनि जे मसइले जो को न को हल ज़रूरु ॿुधाए थो। हू कुझु सोचींदे मूंखे ॾिसे थो ऐं पंहिंजे हिकु अणलिखियल नाविल जो मौज़ू डिस्कस करे थो। मां उन नाविल जो मौज़ू ॿुधी उन जी तारीफ़ कयां थो ऐं उहो नाविल पोइ अख छिंभ जे नाले सां शाया थिए थो। असां इहे ॻाल्हियूं पिए कयूं त रेस्टोरेंट ते कमु कंदड़ छोकिरो मंझंदि जी मानी खणी आयो। मानी खे ॾिसी वणनि तां कांव लही अची असांजे भरिसां कठा थिया ऐं ज़ोर ज़ोर सां कां कां करण लॻा। साईं रसूल मेमण साहब उन्हनि खे ॾिसी हैरत मां चयो, यार मुनीर इहे कांव बुखिया अथई, इन्हनि खे बुख लॻी हूंदई। ईअं चई उन चिकिन जी हिकिड़ी बूटी खणी बुखायल कांवनि ॾांहुं उछलाई, जंहिंखे फर्श ते किरण खां अॻु ई हिकु कांव झटे वरितो। पोइ चिकिन कढ़ाई जे रस में मानियूं ॿोड़े असां खाइण लॻासीं ऐं चिकिन जूं बूटियूं नंढियूं कंदा कांवनि ॾांहुं उछलाइण लॻासीं। कांवनि खे बि ॼण का अज़ल जी बुख हुई जंहिं मां उहे एतिरो जल्दी न हुआ ढापणा। पोइ मानियूं भोरे कांवनि खे ॾींदा वियासीं। खोड़ सावरियूं मानियूं भोरे कांवनि खे ॾिनियूंसीं, उन्हनि खाई करार कया। पोइ साईं रसूल मेमण साहब वॾी मासूमियत मां मूंखां पुछो, यार ॾिठी कांवनि खे केॾी बुख हुई, हुननि लाइ कोई कुझु नथो करे। मूं संदसि इन ॻाल्हि ते मुरकंदे चयो, हिते इंसाननि लाइ कोई कुझु नथो करे, पखियुनि ऐं जानवरनि लाइ केरु छा कंदो। हुन हाकार में कंधु लोॾियो ऐं पोइ सिंधु दरिया जे वहंदड़ पाणीअ ॾांहुं निहारण लॻो। हाणे इहो वाक़ियो मूं इन करे नोट लिखियो आहे त जीअं दोस्तनि खे अंदाज़ो थिए त हुनजी कहिड़ी रविश हुई पखियुनि ॾांहुं। हुन जॾहिं कुता नाविल लिखी पूरो कयो हो त इंतिहाई हैरत ऐं अफ़सोस मां मूंखे फ़ोन कंदे चयो हुआईं, अड़े यार मुनीर राको मरी वियो। राको संदसि पालियल कुते जो नालो हो, जंहिंखे मां संदसि सादी टाउन वारे घर में ॾिठो हो, जेको आम कुतनि जी भेट में ख़ासो सिहतमंद हो।
हुन पंहिंजे नाविल कुता में लिखियो आहे त कुता माण्हूअ जो असरु क़बूल करे इंसानियत सिखनि था। कुता माण्हूअ जो असरु क़बूल कंदे इंसानियत सिखनि था ऐं नतीजे में साणस साथ निभाइनि ऐं वफ़ादारी कनि था। मूं संदसि इन ॻाल्हि ते सोचियो हो त मूंखे संदसि तजुर्बो ऐं मुशाहिदो कमाल जो लॻो हो। मूं वधीक सोचियो हो त कुतनि सां असांजो वर्ताव ठीकु न आहे। नतीजे तौर ते उहे पंहिंजे पाण मां वहशत कढी न सघिया आहिनि, जॾहिं त सुधरियल समाजनि में कुता माण्हुनि जे घरनि जा भाती हूंदा आहिनि। ईअं राको साईं रसूल मेमण जे घर जो भाती हो। उन जे मौत जो खेसि सदमो रसियो हो, पर हुनखे हैरत इहा थी हुई त उन जो मौत तॾहिं थियो हो जॾहिं हुन नाविल कुता लिखी पूरो कयो हो। साईं रसूल मेमण जे उन नाविल कुता खे सिंधी अदब जे संजीदा पढ़ंदड़नि सिंधी अदब जो हिकु अहिड़ो शाहकार नाविल करार ॾिनो आहे जंहिंजो मयार कंहिं बुकर प्राइज़ या नोबेल लॉरेट नाविल खां घटि न आहे। हिकिड़े भेरे मूं खां हिकु कहाणीअ जो पस मंज़र पुछियो हो जंहिंजो नालो अब्दुल्ला अफ़गानीअ जूं बकरियूं हुयो। उन जो पस मंज़र ॿुधाईंदे चयो त हीअ असांजी सोसाइटी जे परियां अफ़गान कैंप आहे। उतां हिकु कुराड़े अफ़गानी जूं बकरियूं हेॾां चढ़ण ईंदियूं हुयूं जेके माण्हुनि जे बंगलनि जे ॿाहिरां लॻल गुल ऐं ॿूटा खाई वेंदियूं हुयूं। हिकु ॾींहुं उन्हनि बंगलनि जे मालिकनि छा कयो जो उहे बकरियूं कुई उछलाए छॾियाऊं। घणी देरि ताईं जॾहिं बकरियूं ॾांस वापसि न वरियूं त हू बकरियुनि जी ॻोल्हा कंदे अची असां वारी सोसाइटीअ में निकितो ऐं ॾिठाई त संदसि का बकरी किथे कुटी पई आहे त का किथे। हुन जा पुट अफ़गान अमरीका जंग में बमबारीअ में मारिजी विया हुआ। हुन खां जॾहिं को संदसि पुटनि जे बारे में पुछंदो हो त हू उन्हनि लाइ चवंदो हो मुंहिंजा पुट हिन वक़्तु जन्नत में खीर पीअंदा हूंदा। साॻी ॻाल्हि हुन पंहिंजी बकरियुनि जे कोस ते पिणु चई हुई त मुंहिंजूं बकरियूं हाणे जन्नत में खीर पीअंदियूं हूंदियूं। जन्नत में बकरियुनि जे खीर पीअण वारी ॻाल्हि मूंखे वणी हुई त मूं उन जो इज़हार साणस कयो हो। मुंहिंजे इन ॻाल्हि ते हू मासूमियत मां मुरकियो हो। हुन जे नाविलनि खां अॻु में मां संदसि केतिरनि ई कहाणियुनि खां मुतासिर हुउसि, जीअं डॉक्टर रबनवाज़ पोड़ो कीअं थियो। हुन कहाणीअ में डॉक्टर रबनवाज़ जॾहिं पंहिंजी महबूबा खां जुदा थींदो आहे तॾहिं हू पाण ऐं संदसि महबूबा जवान हूंदा आहिनि। डॉक्टर रबनवाज़ आख़िरी भेरो जॾहिं पंहिंजी महबूबा खे ॾिठो हूंदो आहे त उहा उन वक़्तु जवान हूंदी आहे। हुन जी महबूबा जी उहा जवानी डॉक्टर रबनवाज़ ते क़ाइमु रहंदी आहे, पर कुझु ॾहाकनि खां पोइ जॾहिं हिकु कॉन्फ्रेंस में हू पंहिंजी महबूबा खे ॾिसंदो आहे त उहा कुराड़ी थी चुकी हूंदी आहे। डॉक्टर रबनवाज़ जी जीअं ई पंहिंजी उन पोड़ी थी वियल महबूबा ते नज़र पवंदी आहे त हू पाण बि पोड़ो थी वेंदो आहे। किसागो कहाणीअ में हिकु किसा खणंदड़ माण्हू हिकु अहिड़ी ख़ूबसूरत छोकिरीअ जो किसो खणंदो आहे जंहिंजूं अखियूं ॾाढियूं हसीन ऐं गहरियूं हूंदियूं आहिनि। एतिरियूं गहरियूं अखियूं जो सॼी नदी हुन जी अखियुनि जी गहराईअ में समाइजी वेंदी आहे। ईअं संदसि ॿियूं केतिरियूं ई बहितरीन कहाणियूं आहिनि जिन मूं ते पंहिंजो असरु छॾियो आहे। मूंखे संदसि लिखणनि जे मैजिकल रियलिज़म वारे अंसर ॾाढो मुतासिर कयो जेको मथे कयल कहाणियुनि में नुमाया आहे। ईअं संदसि सोशल रियलिज़म वारे पस मंज़र में लिखियल कहाणियूं अनवर रतोल ऐं बमानियूं ऐं दाल ऐं ॿियूं कुझु अहम आहिनि। हिकिड़े भेरे मूं साणसि संदसि हिकु कहाणी जो ज़िक्र कयो हो जंहिंमें हिकु औरत खे हिकु नौजवान लुहा ख़्वान जो पुरसोज़ आवाज़ सुकून ॾींदो आहे। उहो जॾहिं बि खेसि ॿुधंदी आहे संदसि दिलि खे करार अची वेंदो आहे। उन कहाणीअ में साईं रसूल मेमण साहब उन औरत जे अहसासनि खे ॾाढे असराइते अंदाज़ सां कलम बंदि कयो आहे। उहो हवालो ॿुधी हुन हैरत मां मूंखां पुछियो हो इहा कहाणी तो पढ़ी आहे। मूं सम्झो त हुनखे को बि लेखक न पढ़ंदो। मूं खेसि ॿुधायो त उहा कहाणी न रुॻो मूं पढ़ी आहे पर उहा मूंखे ॾाढी वणी बि आहे। उन में उहो औरत वारो किरदारु कमाल जो आहे। हा, पर तोखां अॻ में कंहिं बि माण्हूअ उन कहाणीअ जो ज़िक्र न कयो आहे। उन कहाणीअ जे मौज़ूअ ऐं पस मंज़र जे करे शायदि
मूंखे त कहाणी ॾाढी वणी आहे ऐं मूंखे मुंहिंजे नंढपण ॾांहुं वापसि वठी वई आहे। मूं साईं रसूल मेमण सां जॾहिं जॾहिं बि ॻाल्हायो हो, जंहिं बि मौज़ू ते ॻाल्हायो हो, जंहिं तरतीब या बेतरतीबीअ सां ॻाल्हायो हो, पर हुन सदाईं हिकु बहितरीन ॿुधंदड़ तौरु मूंखे ॿुधो हो ऐं सम्झो हो। पाण जॾहिं बि ॻाल्हायो आई त हिकु यगाने आलम ऐं स्कॉलर तौरु ॻाल्हायो आई। हुन सां ॻाल्हाए दिलि खे ख़ुशी ऐं सुकून हासिलु थींदो हो। साईं रसूल मेमण जो ॻाल्हायल हर हिकु लफ़्ज़ सोन में तोरण जे लाइक़ु आहे त संदसि लिखियल हर हिकु लफ़्ज़ हीरनि ऐं मोतियुनि में तोरण जे। हुन जेको बि लिखियो, शाइरीअ खां कहाणीअ ताईं, कहाणीअ खां नाविल ताईं ऐं नाविल खां फ़लसफ़े ताईं हिकु आलमी सतह जे मयार मूजिबि लिखियो आहे। हू हिकु साहिब किरदार इंसान हो, हिकु बाज़रफ़ ऐं आला इंसान। हू तमामु घणो पढ़ियो गढ़ियो अदीब हो। हुन न रुगो कॾहिं बि हुनजो ॾेखाउ न कयो हो, पर पंहिंजे वसी इल्मी सतह खे अवामी सतह ते खणी आयो हो। इन करे साणसि ॻाल्हाईंदड़नि कॾहिं बि पाण खे घटि इल्मु न सम्झंदो हो। हुनजी शख़्सियत जो सभ खां मथां ऐं आला पासो इहो हो जो हुन एतिरो सारो घण पासाऊं लिखण जे बावजूद बि सिंधी अदब खे 35 किताबनि जा तोहफ़ा ॾियण जे बावजूद बि कॾहिं बि इहो न जतायो त हुन सिंधी अदब जी एतिरी ख़िदमत कई आहे। ॿियो हुनखे कॾहिं बि कंहिं अदीब खां साड़ या हसद न थियो हो। इन हवाले खां हू हिकु बेगरज़ ऐं फ़क़ीर मुनश इंसान हो। हुनखे हिकु ॾुख हो जेको अंदरा ई अंदरा खेसि खाई रहियो हो। सो हो संदसि नौजवान पुट जे कुमल मौत जो ॾुख। हिकिड़े भेरे हुन मूंखे संदसि कैनेडा में रहंदड़ पुट जो बंदि थियल घर ॾेखारियो हो, जंहिंखे उतां जी शहरियत हासिलु हुई ऐं उहो मुस्तक़िल तौर ते उते कैनेडा में ई रहियल हो। हुन जी दूरीअ जो बि खेसि घणो अहसासु हो। वहमन जे मुकामनि में सुती पई आहे मगर, वहमन जे मक़ामनि में सुती पई आहे मगर, हीअ क़ौम उथी पई त पोइ महशर खां तिखी आहे। ऐं हाणे मां मैडम शबनम गुल खे स्टेज से दावत ॾींदसि। जेके रवैया आहिनि इहे आर्ज़ी आहिनि ऐं तारीख़ में जाइ वालारण जे लाइ वरी रसूल मेमण बणिजणो पवे थो। छो त जहिड़े तरीक़े सां हिन लेखक मुख़्तलिफ़ दौरनि में पंहिंजे फन जो, पंहिंजे तकलीफ़ुनि जो मुज़ाहिरो कयो, उहे दौर ॾाढा ॿिया दौर हुया। उहे दौर असांखे बि यादि आहिनि। असां एक्स जनरेशन आहियूं। असां एवोल्यूशन ऐं दुनिया जीअं तब्दील थींदी रही असां हुनखे ॾिसंदा रहियासीं। ऐं इतफ़ाक़ अहिड़ो आहे त जॾहिं माण्हू 60 के पहुचे थो त वरी उहा वापसी जे सफ़र ॾांहुं हुनजो थी थो वञे। पर हक़ीक़त में इहे माण्हू उहे हुया ऐं असां बि उन टहीअ में शामिलु आहियूं जिन दुनिया खे तब्दील थींदे ॾिठो। ऐं मुंहिंजे ख़्याल में असां जॾहिं रसूल मेमण साहिब जे लिखणनि खे ॾिसूं था, चाहे कहाणियूं या नॉविल, त पोइ असां इहो सोचूं था त हिन शख़्स हिकु सदाबहार अदब कहिड़े तरीक़े सां तख़लीक़ कयो। वरी जॾहिं असां हुनजी काथो था कयूं त पोइ हुनखे भेटियूं था मुख़्तलिफ़ दौरनि सां, परदई अदब सां। पर हुनजो हिकिड़ो पंहिंजो तरीक़ेकार थो थिए। हर अदीब जो पंहिंजो तरीक़ेकार आहे। उहो अदीब केतिरो पंहिंजे दौर में जहिड़ो आहे ऐं हुनजो मुशाहिदो केॾो तेज़ आहे ऐं ज़मीन सां हुनजो केॾो गहरो तालुक़ु आहे। पंहिंजे लोक अदब सां हुनजो केॾो वास्तो रहियो आहे। पाण लिखे थो त मूं वटि कहाणियुनि जा जिन भूत परियूं ॾाइणियूं सभु मकड़ुनि ऐं काकरोचनि में तब्दील थी चुका आहिनि। सभु शहज़ादा शहज़ादियूं ऐं जादूगर दूहे बाप ऐं हवा में तहलील थी चुका आहिनि। ऐं वधीक लिखे थो त अलामती कहाणी, सरलिस्टिक कहाणी, जादुई हक़ीक़त निगारी वारी कहाणी, एब्स्ट्रैक्ट हुजे या सहाफ़ती कहाणी, यकीन कयो मूंखे इन्हनि जे बारे में का बि ॼाण कोन्हे। मुंहिंजूं कहाणियूं कहिड़े सांचे में बीहनि थियूं,
बसि मां लिखंदो आहियां, मूं वटि पंहिंजो विजदान, पंहिंजी उॾाम आहे। ऐं ज़ाहिर आहे त हुन इहो बि लिखियो त कंहिं तख़लीक़ार जी इजाज़त खां सवाइ त लिखणु ईअं ई आहे जीअं को बाग़ में सूफ़ वढे ऐं चौकीदार हुनजे माली हुनजे पुठियां डोड़े। ऐं हुन इहा बि ॻाल्हि कई त मां पंहिंजी ज़िंदगीअ में कंहिंखे इजाज़त न ॾींदुसि त मुंहिंजे लाइ लिखे। इन ते मां इहा ॻाल्हि, मूंखे हिकिड़ो नफ़्सियाती माहिर यादि थो अचे, जेम्स हिलमैन, उन इहा ॻाल्हि कई हुई ऐं मां बि उन ॻाल्हि सां सहमत आहियां। त हुन चयो त शाइरीअ जी जॾहिं असां तशरीह कयूं था त ख़्यालु तब्दील थी थो वञे, हर को हुनखे पंहिंजे एंगल सां, पंहिंजे ज़ाविये सां, पंहिंजे रुख सां ॾिसे थो, पर शाइर लिखे थो पंहिंजे पढ़ंदड़ जे लाइ। ऐं अहिड़े तरीक़े सां रसूल मेमण बि पंहिंजे पढ़ंदड़ जे लाइ लिखियो ऐं हुन कंहिं तनक़ीद निगारे मुहक़िक़ लाइ न लिखियो। त रसूल मेमण जो जेको सिरजियल अदब आहे उहो मुख़्तलिफ़ दौरनि जो गवाह आहे ऐं असां त हमेशह उनखे मुख़्तलिफ़ पैमाननि ते, मुख़्तलिफ़ तहरीकुनि जे पस मंज़र में बयानु कंदा रहिया आहियूं, पर हक़ीक़त में हू हिकु निज रवैयो रखंदड़ ख़ालिस अदीब हो। ऐं जेका तख़लीक़ आहे उहा तख़लीक़कार जी निजी काविश आहे। जीअं त हाणे अॼु जे दौर में जेको अदीब आहे गोड़ में विञाइजी वियो आहे, गोड़ में कॾहिं बि आला पाए जो अदब तख़लीक़ न थींदो आहे। आला पाए जो तख़लीक़ जेको रसूल मेमण तख़लीक़ कयो, उन जे लाइ हिकु शांति, हिकु ख़ामोशी ऐं ख़ामोश मुशाहिदे जी ज़रूरत आहे। ऐं उन में असां जेको ॾिसूं था त मुख़्तलिफ़ दौरनि मां असां गुज़रंदे हिते पहुता आहियूं, त मां हिकु शइ महसूसु कंदी आहियां जॾहिं मां तज़ाद ॾिसंदी आहियां समाजी ज़िंदगीअ में हर सतह ते ऐं ख़ासि कर अदीबनि में बि, त मां इहा ॻाल्हि सोचींदी आहियां त माण्हू माण्हूअ सां नथो विढ़े, पर माण्हूअ जूं अहसास कमतरियूं या माण्हूअ जूं अहसास महरूमियूं हिक ॿिए सां विढ़नि थियूं। पर जेको माण्हू पंहिंजे अहसास कमतरी, अहसास महरूमी खे सम्झे थो, उन ते कमु करे थो, त उहो इन्हनि शयुनि खां आजो थी वञे थो। ऐं मां सम्झां थी त रसूल मेमण वटि हिकिड़ी आला दर्जे जी ॾाहप ऐं ख़ुदशनासी जो जोहर जंहिंखे चऊं ऐं ज़ाती तज़िये जी सलाहियत हुन में मौजूदु हुई। हुन जो जेको अदब आहे, चाहे उहे कहाणियूं आहिनि, चाहे नॉविल आहे, उन्हनि में सवानही जेको जो छुहाव आहे उहो ॾाढो मुतासिर कंदड़ आहे। छो त जॾहिं सवानही छुहाव जे लिखड़ियुनि में हूंदो आहे, इहो पासो शायदि अञा कंहिं बि तज़िये निगार इन ते न लिखियो आहे, त उन में सब्जेक्टिविटी पैदा थी वेंदी आहे, यानी हिकिड़ी वेझड़ाई पैदा थी वेंदी आहे। त संदसि हिकिड़ो लिखण जो अंदाज़ अहिड़ो हुयो जंहिंमें हिकु सब्जेक्टिव अप्रोच हुई, जेको पढ़ंदड़ सां हिकिड़ो राब्तो रखण में कामयाबु थींदे महसूसु थिए थो, हुनखे पंहिंजो कंदे महसूसु थिए थो। ऐं जीअं ई असां हिकिड़ी सिट पढ़ूं था कंहिं कहाणीअ जी या नॉविल जी, त हिकदमि सां असां उन नॉविल निगार सां, उन कहाणीकार सां वेझा थी वञूं था। ॿी ॻाल्हि इहा त शफ़ाफ़ सोच जी ख़ालिस बुनियाद ई अदीब खां शानदार लिखड़ियूं लिखराए थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हू जॾहिं लिखे थो त इन लाइ नथो लिखे थो केॾो मशहूरु थींदो, हुनखे केतिरी मंझता मिलंदी। असांजे माज़ीअ में असां ॾिसूं था अहिड़ा अदीब बि रहिया जिन सिर्फ़ु पंहिंजी ज़ात जो इज़हार कयो, हुननि इहो कोन सोचियो त असांखे हीउ दौरु छा ॾींदो। दौरु कंहिंखे बि कुझु नथो ॾिए। काफ़का जो ई मिसाल वठो, हुन जे लिखड़ियुनि खे हुन दौर में एतिरी मंझता न मिली, हू ईंदड़ दौरनि जो अदीब हुयो। अहिड़े तरीक़े सां जेको शख़्स पंहिंजे दौर खां अॻिते जो आहे, उन खे दौर में सम्झण वारा माण्हू वाक़ई घटि मिलनि था। इन करे मां चवंदी आहियां त कंहिं बि अदीब खे वॾे अदब जो दर्जो ॾियण जे लाइ कंहिं बि हवाले जी टेक जी का बि ज़रूरत न आहे, छो त हू पाण पंहिंजी सुञाणप ऐं पंहिंजो सघारो जेको अहसासु जेको हुन वटि मौजूदु आहे, पंहिंजे वजूद जो जेका शइ हिन में हुई। ऐं वॾी ॻाल्हि त मुशाहिदो तमामु वसी हुयो ऐं शौरी लाशौरी तौर ते हुन ते कंहिं बि अदीब जो को असरु कोन हो। ऐं हुन जो जेको मुशाहिदो हुयो ऐं लोग ॾाहप जो हुन यकीनी तौर ते सहारो वरितो। संदसि लिखड़ियुनि में जेका सूंहं आहे उहा ॿोली जी आहे, मुनफ़रद टेक्निक असांखे महसूसु थिए थी
ऐं ॿी शइ जेका मूंखे तमामु घणो मुतासिर कयो उहा आहे संदसि सवानही अंदाज़। हू छा थो लिखे, थोरो मां हिन ते बि ॻाल्हाईंदसि। त लिखे थो त मां नंढपण में जियां थो, इहे किरदार दुनिया में न रहिया आहिनि, मुंहिंजे ज़हन में जहिड़ा आहिनि, इहे पुरस्कार हक़ीक़तूं आहिनि। पुराणे वंगनि वारी जाइ, वॾो निम जो वण ऐं हेठां बरमो सियारे जूं पोयाड़ियूं ऐं निम जे छिणनि सुकनि पननि सां भरियल पथर, जिते घुमंदो हुयुसि त पननि ते हलण करे पेरनि हेठां अजीब आवाज़ ईंदा हुया। ऐं वधीक लिखे थो त नॉस्टैल्जिया बीमारी न आहे, पर हिकु ज़हन जो फितरी अमल आहे। इहो ई सबबु आहे त रसूल मेमण जे लिखण में त तामीरी उदासी मुस्तक़िल महसूसु थींदी रहे थी। ऐं मां बि जॾहिं जिन घरनि में असां रहियासीं, जॾहिं बि वेंदी आहियां त उते ज़रूरु वञी उन्हनि घरनि जे ॿाहिरां बीहंदी आहियां ऐं मूंखे लॻंदो आहे त शायदि असां एॾा बहितरीनु दौर ॾिठासीं जंहिंमें वर्ताव एॾो सुठो हूंदो हो, सुकून वारी ज़िंदगी हूंदी हुई ऐं माण्हू पाण सां ॻाल्हाए सघंदो हुयो। छो त अदब तॾहिं सिरजे थो जॾहिं तमामु मज़बूत ख़ुदि कलामी जेका तरतीब ॾिए थो, जेकॾहिं उहो अदीब लिखणु आहे ख़ुदि कलामी, पाण सां ॻाल्हाइणु। हींअर त पाण सां ॻाल्हाइण जो वक़्तु ई कोन्हे, हींअर असां ॿुधाईंदा आहियूं असां छा आहियूं, असां पाण खे एक्सप्रेस कंदा आहियूं, असां पाण खे बयानु कंदा आहियूं। त ख़ुदि कलामी उन्हनि दौरनि में सिरजंदी हुई जिते ख़ामोशी हूंदी हुई, जिते रसूल मेमण जहिड़ा अदीब फितरत सां ऐं ज़मीन सां तालुक़ु क़ाइमु करण में कामयाबु थी वेंदा हुया। ऐं ॿी ॻाल्हि त नंढपण में मूंखे ईअं लॻंदो आहे त जॾहिं मां रसूल मेमण खे पढ़ंदी आहियां त हुन ते हुन जेकी कहाणियूं ॿुधियूं या हुन कहाणियूं पढ़ियूं जिन्हनि परियुनि जूं, भूतनि जूं, या हुननि वॾनि खां ॿुधियूं, त आइंस्टाइन जी इहा ॻाल्हि मूंखे यादि थी अचे त पंहिंजे ॿारनि खे परियुनि जूं कहाणियूं ॿुधायो जेकॾहिं तव्हांखे पंहिंजे ॿारनि खे ज़हीन करिणो आहे। इन जो सबबु इहो आहे त इहे परियनि भूतनि जिन्हनि जूं कहाणियूं जॾहिं ॿार पढ़े थो त हुनजी तसवुराती ताक़त तमामु घणी मज़बूत थी थिए। पर शायदि असां जीअं मूं चयो त पाण सां ॻाल्हाइणु छॾियो आहे, असां ॿारनि सां बि ॻाल्हाइणु छॾियो आहे ऐं हाणे को बि वॾो ॿारनि खे का बि कहाणी नथो ॿुधाए। ऐं इहो तिल्सुम जेको रसूल मेमण जे लिखणनि में आहे उहो लोक अदब ॾंद कथाउनि मां खेसि हासिलु थिए थो। ऐं जॾहिं असां ॾिसूं था त दुनिया असां पंहिंजे अदब अमसर अदब जी जेकॾहिं ॻाल्हि कजे त इंतज़ार हुसैन खे पढ़ूं था, कुरतुलैन हैदर खे पढ़ूं था ऐं अहिड़े तरीक़े सां असां रसूल मेमण खे पढ़ूं था त उन में जेके हवाला आहिनि, इहे जेके हवाला आहिनि इहे उन अदब जी अहमियत खे वधाईंदे महसूसु कनि था। जीअं ॾंद कथाई कीट्स या शेले रोमेंटिक पोइट्री में असां या शेक्सपियर खे ॾिसूं था त उहे ॾंद कथाई हवाला आहिनि। निज अदीब जेको आहे उनजो जेको वक़्तु आहे उहो ॾुखियनि दौरनि मां गुज़रे थो ऐं हू तव्हां असां वांगुरु 3 डायमेंशन में नथो रहे। आइंस्टाइन 10 डायमेंशन वक़्त जा ॿुधाया, जीअं असां हींअर 3 डायमेंशन में आहियूं, तव्हां मां ॻाल्हायां थी तव्हां मुंहिंजी ॻाल्हि सम्झो पिया। पर विजदान पुरस्कारियत मावरियात या ख़्वाबनि जो तलसुम जिथे मौजूदु आहे उहो अदीब 6, 7, 8 डायमेंशन में हलियो थो वञे ऐं उहो ॾाढो ॾुखियो डायमेंशन आहे जिथे इंसान जो लाशऊर मुतहरिक थी थो वञे। छो त जेका तख़लीक़ आहे उहा लाशऊर ऐं शऊर ऐं लाशऊर जो संगम आहे। जिन अदीबनि जी दोस्ती लाशऊर सां शऊर सां गॾु लाशऊर सां बि हूंदी आहे उहो ॾाढो सघारो अदब सिरजींदा आहिनि। छो त असां लाशऊरी तौर ते त आगाह हूंदा आहियूं पर असां लाशऊर खां वाक़िफ़ न हूंदा आहियूं। लाशऊर असांखे कीअं थो हलाए, रोज़मर्रा जे असांजो जेको वर्ताव आहे, असांजो जेको लिखणु आहे, इन ते लाशऊर जी हुक्मरानी आहे। सो ख़ासि तौर ते मां हिते ज़िक्र करणु चाहींदसि संदसि नाविल कालू बला जो। हूअं त मां मुख़्तलिफ़ वक़्तनि ते डॉक्टर रसूल मेमण जूं कहाणियूं पढ़ंदी रही आहियां ऐं उन में मां इहो ई ॾिठो त कालू बला खां अॻु मां हिकु ॿी ॻाल्हि करणु चाहींदसि, मुंहिंजी हुन सां मुलाक़ात कीअं थी। 90 जो दौरु ॾाढो सुठो दौरु हुयो अदब जे लाइ ऐं उन खां पोइ 2020 उन खां पोइ आहिस्ता आहिस्ता मां ॾिठो त शयूं तब्दील थियणु लॻियूं आहिनि। पर जॾहिं मां टेलीविज़न ते प्रोग्राम कंदी हुअसि या कंपेयरिंग कंदी हुअसि त उनखे 15 साल गुज़रिया, मतिलबु कंदी रहियसि, मां किथे बि डॉक्टर रसूल मेमण न ॾिठो कंहिं प्रोग्राम में या टेलीविज़न ते। पोइ इन जो कहिड़ो सबबु थी सघे थो, पर
जॾहिं 2008 में मुंहिंजी मुलाक़ात थी रसूल मेमण सां, उहा मुलाक़ात इस्लामाबाद में थी ऐं उते जेको मेलो हुयो अदबी जेको ॿोलियुनि जे हवाले सां, नियाज़ नदीम साहब, इहे ॾाढो ख़ूबसूरत हिकिड़ो दुनिया पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ खितनि मां निज जेके अदीब जेके चवनि, जिन जहाज़नि में बि सफ़र न कयो कॾहिं, त उहे ईंदा। उते मूं हिनखे कंपेयरिंग पे कई त डॉक्टर रसूल मेमण ॻाल्हायो पए, त हुनजो जेको ॻाल्हाइणु हुयो उन में मूंखे हिकु समुंड जी जीअं कुन हूंदो आहे या जेके उर्दू में मदो जज़र चवंदा आहिनि, उहो महसूसु थियो, हिकु अंदर में हिकु उथल महसूसु थी। उहो ख़ैर प्रोग्राम थी वियो, असां वापसि वियासीं होटल ते। हूअं त मां कंहिंखां ज़ाती सवाल न कंदी आहियां, ख़ामोश वेठो हो, अलॻि थलॻि वेठो हो, घणो कोन ॻाल्हाईंदो, मां बि वञी वेही रहियसि हुनजे पासे में, बसि सुवाल पुछियोमांसि। मूं हुनखे चयो, कहिड़ो उहो तव्हांजे अंदर में दुख आहे, उहो कहिड़ी शइ आहे तव्हांखे जेका परेशान थी करे? त उहो हिकदमि सां चुप थी वियो, वरी मूंखे ॾिसणु लॻो ऐं ख़ामोश थी सोचींदो रहियो। पोइ वरी हुन मूंखे जवाबु ॾिनो, चई त मुंहिंजी ज़िंदगी में तॾहिं तब्दीली आई जॾहिं मुंहिंजो नौजवान पुटु गुज़ारे वियो, ऐं ईअं चई संदसि अखियुनि में ॻोढ़ा अची विया। पोइ उन हवाले सां के शयूं मूंसां हुन ओरियूं, चई के पछतावा आहिनि उन हवाले सां मूं वटि, ऐं उन खां पोइ मौत जो जेको तसवुर या मौत जी जेका हिकिड़ी बेबसी आहे इंसान वटि, त शयूं कीअं हिकदमि सां ग़ाइबु थियूं वञनि, उहे प्यारियूं शयूं। त उहो हिकदमि सां जॾहिं मां उते ख़ामोश थी वियसि ऐं मूंखे अहसासु थियो त मूंखे इहो सुवालु न करणु खपंदो हो शायदि। ऐं पोइ मूं इहो महसूसु कयो जॾहिं कहाणियूं पढ़ियूं, जीअं ॻोठ में हुन पंहिंजे पुट जो ज़िक्र कयो आहे, अहिड़े तरीक़े सां हिकिड़ी ॿी बि कहाणी आहे जंहिंमें हींअर मूंखे हुनजो नालो नथो अचे, शायदि मां लिखियो आहे हिते, महिरबानी आहे या कुझु आहे, मां ॾिसी थी वठां। हुनमें बहानो, जंहिंमें हुनजो पुटु गुज़ारे वियो आहे ऐं घर में सालगिरह आहे ऐं ॿारनि खे उहो कहाणी थो ॿुधाए ऐं पंहिंजा रोक लिकाए थो। बहानो में बि पंहिंजे पुट जी यादि जे हवाले सां हुन उहा कहाणी लिखी आहे। त सवाने ई जेके टुकड़ा संदसि कहाणियुनि में असांखे मिलनि था, उहे इन अदब खे, छो त उहो दिलि जे हिकिड़े वहिकिरो जेको हूंदो आहे, उत्साह लाशौरी जेको वहिकिरो हूंदो आहे, हिकिड़ो उद्दमो जेको हूंदो आहे, उद्दमे वारो जेको अदब हूंदो आहे, उहो ॾाढो सखारो हूंदो आहे, उहो हर दौर जो अदब हूंदो आहे। पर उन वक़्तु जेका मञता हुनखे मिली, ॿिए ॾींहं ते उन प्रोग्राम में स्टील जा 5 गिलास किताबु आयो हुयो, कदीर इंसारी वरी तर्जुमो करे उहो किताब जो तर्जुमो हुनजो को चैप्टर पे पढ़ियो। असां उते सभु मौजूदु हुयासीं, डॉक्टर रसूल मेमण साहब बि उते मौजूदु हुया। हिकु हिकु सिट ते जेका ताड़ी वॻी उते, ऐं जेको उत्साह हुन शख़्स खे मिलियो, मां सम्झां थी त हीउ वॾो हिकिड़ो वॾो उहो प्रोग्राम जेको हुयो, हुनखे हिकु नई ज़िंदगी ॾिनी। हुन पाण चयो मूंखे त मां शायदि अॻ में कोन महसूसु कंदो हुयुसि त मुंहिंजे लिखण में एॾी हिकिड़ी मतिलबु आहे शइ जेका माण्हुनि खे मुंहिंजे लिखणनि सां ॻंढे थी, ऐं ख़ासि करे नौजवाननि खे। त हुनखे उते ॾाढो उत्साह महसूसु थियो ऐं मुंहिंजी मुलाक़ात थी। वरी जॾहिं वापसि आयासीं त जहाज़ में वेठासीं त नूरुल शाह बि हुई, पाण बि, वरी असां हिते 3 ॼणा हुन सीट ते यको ॻाल्हाईंदा आयासीं। त 2-2.5 कलाक अलाए कीअं गुज़री विया। त हुन काफ़ी ॻाल्हियूं पे कयूं, त उन खां पोइ बि 2-3 दफ़ा साणसि मुंहिंजी ॻाल्हि ॿोल्हि थी। ऐं ख़ासि तौर ते जॾहिं किरोना जो दौरु हुयो, त असां इहो सोचियो हुयोसीं त किरोना जे दौर में का बि अहिड़ी शइ न लिखंदासीं जेका असांजे दिलि ते तमामु घणो असरु विझे। पर हुन शायदि इहा ॻाल्हि, छो त अकेलाई हुई, ऐं अकेलाई जेका आहे या हिकु हंधि वेहे ऐं हिकु हसास माण्हू, हुनजे लाइ ॾाढो ॾुखियो हूंदो आहे। छो त हाणे बि कुझु ॾींहं अॻ में मां शिव कुमार बटालवी जो हिकिड़ो इंटरव्यू पियो ॿुधो, पंजाब जो शाइर। त हुन खां कंहिं सवाल पुछियो त हुन चयो त मां पाण खां थो भॼणु चाहियां, ऐं हुनजो हिकिड़ो जवाबु इहो ॾिनई त जेको इंटेलेक्चुअल माण्हू आहे उहो ज़िंदगीअ में आहिस्ता आहिस्ता मरे थो, ऐं असां सभु आहिस्ता आहिस्ता मरंदड़ माण्हू आहियूं, ऐं असां पाण खां भॼण था चाहियूं। उहो माण्हू जॾहिं कमरे में क़ैद थो थिए, पाण खां भॼण वारो माण्हू जेको कॾहिं कॉलम थो लिखे, कॾहिं मज़मून थो लिखे, कॾहिं
गैर अफ़सानवी अदब जो को कॾहिं साइंस कॾहिं तहक़ीक़ थो करे उते वेहे थो ऐं उहो वरी कुता नॉवेल जहिड़ी का शइ लिखे थो त मां सम्झां थी त इहो हिकिड़ो वॾो ज़हनी हिकिड़ो पीड़ा जो हिकिड़ो बोझ रसूल मेमण खयो पाण ते। ऐं मां ई मुंहिंजी सहेली सां गॾु फेसबुक फ्रेंड हुयो त असां हिकिड़ी शइ पाण में डिस्कस कंदा हुआसीं, जल्दी जल्दी हुन किताब सेड़े करे ऐं सिलसिला ते रखाइणु शुरू कयो त असां पाण में चवंदा हुआसीं त शायदि डॉक्टर रसूल मेमण खे अहसासु थी वियो आहे त मूं वटि हाणे घटि वक़्तु आहे ऐं मूंखे बि मूंसां बि ॾुख जो इहो अहसासु ओरियो हुई त किताब नथा छपजनि ऐं अदीब जेको आहे सो जेको ॾाढो अकेलो ऐं वेगानो आहे। बहरहाल इहे ॾुख त हुन वाक़ई त कालू बला जो ज़िक्र कंदसि त कालू बला हिकिड़ो अजीब क़िस्म जो नॉवेल हुयो ऐं पंहिंजी जेको दोस्त हुयुसि ज़फ़र मुख़्तियार हुनजी घरवारी ओचितो गुज़ारे वई ऐं उहो नॉवेल जेको हुन लिखियो उहो एॾो हैरान कंदड़ नॉवेल आहे त हुन में अर्शना आहे, हुन में वारिस आहे त अर्शना बीमार आहे ऐं हू जेको वारिस आहे उहो सफ़र थो करे तारीख़ में पोयां ऐं ॾाहनि ॾिठो वञे, फ़लसफ़ियुनि ॾिठो वञे ऐं वञी हू पंहिंजे ज़ाल जी जेका ज़िंदगी आहे उनजी उनखे पिने थो ऐं उनखे चए थो त हिनखे हीउ वॾो अजीब नॉवेल आहे। ऐं हिन नॉवेल में जेका पुरस्कारियत आहे, हिन नॉवेल में जेका त हिन में बीमारी जो जेको अदब लिखियो वियो हो त डेज़ ऑफ कॉलरा ऐं थॉमस मान जो नॉवेल जेको दी मैजिक माउंटेन उन में ख़ासि करे दी मैजिक माउंटेन जेको नॉवेल हुयो उन में जेका बीमारी जी ऐं मरण जी जेका कैफ़ियत आहे उहा बि वाक़ई हैरान कंदड़ आहे। ऐं हिन जी जेका टेक्निक मूंखे ॾाढी मुतासिर करे थी उहा आहे इंटर कॉन्टेक्सचुअलिटी ऐं जंहिंमें घणा मतन आहिनि, इबारतूं आहिनि, तारीख़ जा हवाला आहिनि ऐं इन टेक्निक जो जेको तस्वुर क्रिस्टवा जूलिया क्रिस्टवा ॾिनो ऐं इहो तस्वुर मिखाइल बाख्तियन जो ॾिनल आहे ऐं ख़ासि तौर ते हुनजो जेके इस्तिलाह इस्तेमालु कया डायलॉग्स ऐं पोलीफेनी त उनखां उनजो रोलान बाग जो नॉवेल बि आहे द डेथ ऑफ द ऑथर, उन में इहा टेक्निक इस्तेमालु कई वई। इहा शइ मूंखे ॾाढी वणे थी त हू जॾहिं शौर जे वेकिरे में पंहिंजे केतिरियुनि कहाणियुनि में वञे थो पोइ जुमिला दर जुमिला ऐं पैराग्राफ दर पैराग्राफ असां ॾिसूं था त हुन में काफ़ी हवाला अचनि था। ऐं ॿी ॻाल्हि इहा त मुख़्तसिर कंदे हाणे आख़िर में बसि मां थोरो ई चवंदसि त अहिड़ा माण्हू विरले पैदा थींदा आहिनि ऐं सिटियुनि में पैदा थींदा आहिनि ऐं असां ख़ुशकिस्मत आहियूं त असां रसूल मेमण जे दौर में हुयासीं ऐं असां हुनखे खेसि वेझो खां ॾिठो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त दुख सां मां इहो चवां थी त जेको जीनियस लेखक आहे, जेको चवंदा आहिनि जीनियस इज़ मैडनेस, ऐं उहा जेका अजीब क़िस्म जी चरियाब हूंदी आहे त उनखे अजीब क़िस्म जी हिकिड़ी तकलीफ़ जे कैफ़ियत मां जीअं मूं चयो त उहो पल पल जो जेको मौत आहे उन छो त हुनजो इंफ़रादी दुख न आहे, उहो ज़िंदगीअ में जेके पीड़ाऊं ॾिसे थो, नाइंसाफ़ियूं ॾिसे थो, तज़ाद ॾिसे थो, मुनाफ़िक़तूं ॾिसे थो, हू हर लम्हे पाण खे मरंदे महसूसु करे थो। मां सम्झां थी त हीउ दौरु अदब जे लाइ एॾो साज़गार दौरु न आहे ऐं इश्तिहारी अदब जो असां हिसो बणिजी विया आहियूं, जंहिंजे करे असां वटि हिकु सखारी अदब जो मुकालमो जेको माज़ी जो अदब हो उहो बि असां सही नमूने सां न पढ़ी सघिया आहियूं। ॿी ॻाल्हि मां इहा चवंदसि त हमअसर अदब बि अदीब बि ॿिए अदीब खे नथो पढ़े त कीअं हिकिड़ो मुकालमो, हिकिड़ो सखारो मुकालमो अदब जो जुड़ी सघे थो ऐं कीअं असां माज़ी में जेको अदब लिखियो वियो उनखां असां वाक़िफ़ थी सघूं था। अॼु जो नौजवान मुहक़िक़ छा थो करे, जेको उनखे वणे थो, जंहिंखां हू इंस्पायर आहे उन ते हू लिखे थो, हू माज़ीअ में नथो वञे ऐं उहो तत नथो तलाश करे। ऐं असां वटि पंहिंजे वजूद जो जी अहमियत जो अहसासु ॾियण जे लाइ असांखे मरणो पए थो ऐं मरण खां पोइ असांजे वजूद खे दरियाफ़्त कयो पियो थो वञे। त इहा जेका मुर्दा परस्ती जी जेका रिवायत आहे इन रिवायत मां असांखे निकिरणो पवंदो। हींअर त ईअं थो महसूसु थिए त इसराफ़ील खां सूर पोके ऐं असां वरी ॿीहर जहिड़ा थी वञूं, असां लाइ केॾा विञाइजी विया आहियूं। तमामु घणी महिरबानी कंदा। रसूल मेमन साहब जा जेके बि किताब छपिया आहिनि उहे मोस्टली उन्हनि प्रीफेसिस ऐं उन पेश लफ़्ज़नि ऐं पंहिंजे पारां सां आहिनि। जीअं मूं तव्हांखे ॿुधायो
त सोनो ॾंद, त उन में पंहिंजे पारां रसूल मेमन साहिबु लिखियो आहे। हर नावल में जेको पेश लफ़्ज़ आहे हू हमेशह लिखंदो रहियो, पर हाणे हुनजे मरण खां पोइ जॾहिं पब्लिशर हुनखे रिप्रोड्यूस था कनि त ज़ुल्म इहो था कनि त हुनजा उहो पंहिंजे पारां बि कढी था छॾनि, ऐं उनजी न त का लिस्ट था ॾियनि, न को ॼाण था ॾियनि, न ख़ुदि पर्सनल डेटा बि नथा ॾियनि, सिधो सिधो किताब खणी ॿ रुपया कमाइण जे लाइ। सो मां अपील कंदुमि उन्हनि सिंधी पब्लिशरनि खे थोरो रहम कयो, ॿियो कुझु न कयो, जेका चोरी करणी अथव कयो, पर घटि में घटि हुनजी लिस्ट त हर बुक में ॾियो त बाबा हिन जा ही किताब आहिनि, ही कहाणियुनि जा बुक आहिनि, ही शाइरी जा आहिनि, ही नावल जा आहिनि। आख़िर में वरी बि मां रिपीट कयां त अवां सभिनी दोस्तनि जा तमामु घणा थोरा जो तव्हां कई आहियो, ऐं इन सां गॾु हैदराबाद रोशन ख़्याल फोरम जे दोस्त ऐं टीम जो बि मां थोराइतो आहियां, ऐं मां उन्हनि खे ज़रूरु जस ॾींदुमि जो हू पंहिंजो घरां हड़ा वड़ा अहिड़ा प्रोग्राम कॉन्स्टेंटली कंदा रहनि था, जंहिंजो महीनदार डॉक्टर हमीद सूमरो असांजा हिते मौजूदु आहे, उन्हनि खे बि वॾी लख शाबसूं आहिनि। महिरबानी, थैंक यू। मोहतरम जुनेद जावेद खे दावत ॾींदसि त प्लीज़ हू स्टेज ते अचनि। आऊं सिर्फ़ु ॿिनि किताबनि जो ज़िक्र आणींदुसि, जिन में हिकिड़ो अख छिंब नाविल जेको पुराणी कराची जे पस मंज़र में लिखियलु आहे, मैजिकल रियलिज़म जो शाहकार ये नाविल कुछ वक्त अॻु जेको आहे सो लियारी नदी जी घाटी दौरान हिकिड़ी 15-16 फुटनि हेठि पुल ज़ाहिर थिए थी, ऐं उहो उन पुल वटां गुज़रे थो, ऐं उन पुल खे ॾिसी अंदाज़ो करे थो त ग़ालिबन इहा 200-250 साल पुराणी पुल हूंदी, ऐं उहो तसवुर में ई उहा पुल हूंदी, ऐं त कराची कीअं हूंदो, हुनजो कार व्यवहार कीअं हूंदो, इहो सोचींदे तसवुर में हलियो थो वञे, ऐं जॾहिं उतां मोटे थो त हिकिड़ो शाहकार नाविल अख छिंब जी सूरत में खणी जेको आहे असां वटि अचे थो, जंहिंजो मरकज़ी किरदारु उस्मान अली हाल में घाटीअ दौरान ज़ाहिर थींदड़ उहा पुराणी पुल टिपी उन वक़्त जी कराची में पहुची वञे थो, टिपी उन वक़्त जी कराची में दाख़िल थिए थो, उते हिकिड़ी ज़िंदगी गुज़ारे ऐं अख छिंपे ई मोटी अचे थो। मैजिकल रियलिज़म जी इहा तकनीक इस्तेमालु कंदे हुन नंढे खंड जे हुन वॾे ॾुख यानी कराचीअ जे विरहाङे खां पोइ वारी तबाही ऐं उन खां अॻु वारी शाहूकारीअ ते मुख़्तसर पर जामे हक़ीक़तूं साम्हूं आणे थो। अख छिम मां कुझु जुमिला या कुझु टुकड़ा हिते जेका रखंदुसि, ऐं मां अंदाज़ो कजो त हिकु तकलीफ़कार पंहिंजा अलमिया कीअं थो बयानु करे। सिंधू दरिया जे सफ़र जो अहवालु ॾींदे हिकु लिखे थो, सिंधू गजगोड़ कंदो उत्तर खां ॾखण तरफ़ वही रहियो, हुन में उत्तर तरफ़ सफ़र ईअं हूंदो हुयो जीअं मुल्क फ़तह करणु, उहो पाणी ऐं वंझनि जी वेड़ हूंदी हुई, ॿेड़ो ईअं हलंदो हुयो ॼण ॼाण त सण हुनखे ऊंधो कनि। सिंधू समुंड जो सौट हो, सौटनि जी कावड़ ॿाहिरनि खां वधीक हूंदी आहे, ऐं सिंधूअ जी कावड़ समुंड खां वधीक हुई, उहो बदिलबो हुयो त पंहिंजनि में परावनि खे पोड़े हलंदो हुयो। या विरहाङे खां पोइ कराचीअ में मज़हबी तहसुब परस्ती खे बयानु कंदे लिखे थो त हू उस्मान अली यानी हिन नावेल जो मरकज़ी किरदारु, हू थकियल हो, राम बाग वटि पहुची इन लाइ आराम कयो त उतां वक़्त जा तासुब परस्त उन बाग जो नालो बदिलाए न विझनि। ऐं साॻी रीति उन वक़्तु कराचीअ में मज़हबी भाईचारे खे बयानु कंदे लिखे थो, धरती अंदरि जिते नदी ऐं समुंड पाण में मिलंदा आहिनि उते ज़ाइक़े जी माना बदिलियल हूंदी आहे, बिल्कुलु ईअं जीअं मज़हब पाण में मिली मज़हब जी वसफ़ बदिलाए छॾींदा आहिनि। हिंदुस्तान जी आज़ादी ऐं हुनजे नाम निहाद हीरोज़ बाबति लिखे थो त वक़्तु सचाईअ ते अचे त सभु घड़ियाल कूड़ा थी पवंदा आहिनि, ऐं इहो वक़्तु हुयो जंहिं हिंदुस्तान खे आज़ादी ॾिनी त अॻवाननि जा मुंहुं घड़ियाल तरफ़ हुआ। मतिलबु सारतार जी उन शाहूकार अदब जी जेका शर्त हुई त मग़रिब जो फ़न ऐं मशरिक़ जो मौज़ू जेको आहे सो उन्हनि जो संगम, उन ते ई नावेल 16 आना पूरो नथो आहे। मैजिकल रियलिज़म जहिड़ी तकनीक ऐं पुराणी कराची ऐं नई कराची जो जेको अलमियो आहे इहो मौज़ू। ऐं ॿियो नावेल जेको अॼो गैर प्रोग्राम जो मरकज़ी मौज़ू आहे कुता नावेल, शाहकार नावेल कुता जेको अॼो गैर प्रोग्राम जो मौज़ू कोन आहे, साहिबुल अंदाज़ में लिखियल ही नावेल मुंहिंजे मुताबिक़ रसूल मेमण जी तकलीफ़ुनि में सभिनी खां शाहकार तकलीफ़ आहे। इहा मुंहिंजी ज़ाती राय आहे, जेके हुनजे पढ़िया आहिनि। हीअ संदसि हिकु नावेल आहे कुता नावेल, समाज जी इज्तमाही रवैनि जी अक्कासी आहे। हिन में ॻाल्हि खे को बि फिक्शनल रंग न आहे ॾिनल, का लफ़्ज़नि जी शाइराणे नसर जी पनाह न आहे वरितल, बल्कि हक़ीक़त निगारीअ ते मुश्तमिल हिकु नावेल जंहिंमें समाज जे इज्तमाही अमलनि खे अदब में पेश करे शयूं जीअं आहिनि उन्हनि खे उहो ई पेश कयो वियो आहे, पर अलामती अंदाज़ में कुतनि सां उन्हनि खे ॻंढे। मुआग में होश मोहम्मद भट्टी लिखे थो त कुता लफ़्ज़ खे रविशुनि, इंसानी नफ़्सियात, सोचुनि, मौसमुनि ऐं अनेक सारनि ख़्यालनि खे अलामती तौरु चिटियो वियो आहे। हर सिट में हर शइ सां कुते जी लॻापियल ॻाल्हि करणु नावेल निगार जे फ़न जो कमाल आहे। कुझु टुकड़ा तव्हां रक़बा कुता अक्सरियत में हुजनि त उते भौंकण खे ॾाहप सम्झियो वेंदो आहे।
हिन खे पढ़ंदड़ पंहिंजी सम्झ जा ज़रूरतार इस्तेमालु करे सघे थो। हिते कुतनि जी अलामत तौरु बेवकूफ़ के सियासतदान या नामयाद अदीब या ॾाहपुण थी सघनि था। उहो केॾो न वॾो ॿिए हंधि वरी करे लिखे थो त इहो केॾो न वॾो सान्यो आहे त इंसानु लखे किताब पढ़ी बि इंसानु नाहे थी सघियो ऐं कुता को किताब बि न पढ़ी कुता आहिनि। या वरी ॿिए हंधि लिखे थो त कुता दुनिया जा वाहिद काफ़िर आहिनि जंहिंजो ख़ुदा इंसानु आहे। तोड़े जो हिन किताब जे मुआग में लेखक वाज़े कयो आहे त हीअ किताब फिक्शन आहे, आत्मकथा न, पर आउं सम्झां थो त हिन किताब में शामिल सूर संदसि दाख़िली सूर आहिनि जंहिंजो अंदाज़ो माउ बाबति कयल ज़िक्र ऐं कैंसर वग़ैरह मरी वियल पुट बाबति कयल ज़िक्र मां लॻाए सघिजे थो। माउ जो ज़िक्र कंदे हिकु हंधि लिखे थो त इंसान जी ज़िंदगीअ जो ख़ूबसूरत हिसो उहो आहे जेको माउ वटि गुज़ारे थो। औरत जो सभ खां सुठो रूप माउ जो रूप आहे। छो मूंखे यादि आहे जॾहिं भाउ जे ज़ख़्म ते मिर्च ॿधो वियो त मूं महसूसु कयो अमां जी दिलि सड़ी रही हुई। हिन नावेल जी अर्पणा हू हिकिड़ी सिधी लीक जे नाले करे थो। नावेल खे पढ़ंदे जॾहिं कैंसर वग़ैरह मरी वियल पुट जो ज़िक्र करे थो त मॉनिटर ते सिधी लीक ज़ाहिर थी ऐं हू गुज़ारे वियो। इहा सिधी लीक हुनजो औलाद हुई जंहिं समूरो ॾुख हुन नावेल में सहेड़े छॾियो। मुख़्तसर इहो त हीउ मोनोलॉग नावेल जंहिंजो मर्कज़ी किरदारु मां आहे उहो हिन समाज जे मरणी रवैयनि खे भोॻींदे हिन नावेल में उन्हनि एहसासनि जो अक्स थी पेश थियो आहे। हीउ नावेल रसूल मेमण जे फ़न फ़िकिर जो शाहकार संगम आहे ऐं आलमी अदब जे आईने में सिंधी अदब जो उजरो अक्स कोन आहे। वॾी महिरबानी। प्रोग्राम खे वाइंड अप कंदे मां आख़िर में हैदराबाद रोशन ख़्याल फोरम जो जनरल सेक्रेटरी आहे मोहतरम शोबान सेतो, उनखे मां चवंदमि त प्लीज़ तव्हां स्टेज ते अचो ऐं पंहिंजा वीचार वठो। यकीनन तमामु ख़ूबसूरत जेको आहे असांजे मकाला निगार उन्हनि हिकिड़ो रसूल मेमण जी शख़्सियत ते, उनजे फ़न ते, उनजे कम ते पंहिंजा मकाला पेश कया ऐं तमामु घणा इंस्पायरिंग ऐं उनजी पूरी हिकिड़ी शख़्सियत हीअं असांजे हैदराबाद रोशन ख़्याल जो माना मक़सदु बि इहो ई आहे, इहो ई हो हिन जे हवाले खे हिन शख़्सियत खे यादि करण जो त असां वटि इन्हनि एॾनि वॾनि फ़नकारनि जो, इन्हनि वॾनि लेखकनि जो मुतारफ़ थी वठी सघिजे ईंदड़ नस्ल ताईं ऐं उनजो कमु जेको आहे उहो मुतारफ़ थिए पंहिंजे ईंदड़ नस्ल ताईं ऐं उनजो हिकिड़ो सोर्स ऑफ इंस्पिरेशन रहे। ऐं इहा ई माना असांजे हैदराबाद रोशन ख़्याल जी ॿी कड़ी आहे ऐं उनजो को तसलसल आहे। असां मुसलसल प्रोग्राम समाजी सियासी ऐं उन सां गॾोगॾु अदबी ऐं नॉवल्स ते ऐं किताबनि जी लॉन्चिंग कई आहे त हिकिड़ो समाज जे अंदरि तहरुक क़ाइमु रहिजे ऐं तसलसल क़ाइमु रहे त जीअं असां अॻिते हिकिड़ो समाज जी राहूं जेको आहे हमवार करे सघूं। यकीनन ऐं हिकिड़ी मैडम बि तमामु तफ़सील सां पंहिंजो मकालो पेश कयो जंहिंमें इहे समूरा खदो खाल जंहिंमें गैप्स आहिनि हिकिड़ी अदब जे हवाले सां ऐं जेको हिन वक़्तु रवायतूं हली रहियूं आहिनि उहे कहिड़ियूं रवायतूं हिकु नौजवान कहिड़ियुनि शयुनि खां इंस्पायर थिए पियो ऐं उहो कहिड़ा ट्रेंड्स जेको आहे उहो एडॉप्ट करे पियो, केतिरी शख़्सियत प्रस्ती थी वई आहे ऐं रसूल मेमण खे ॿुधण ऐं पढ़ण खां पोइ महसूसु थिए थो त हक़ीक़ी जेके असां वटि राइटर्स आहिनि, इंटलेक्चुअल्स आहिनि, नॉवलिस्ट आहिनि, उहे उनजी कमी थींदी पई वञे ऐं हुननि हिकिड़ी मुसलसल हिकिड़ी पंहिंजी न को पंहिंजी शोहरत जे लाइ न कंहिं ॿिए जेको आहे शइ जे लाइ बल्कि हुननि पंहिंजी हिकिड़ी समाजी पीढ़ाव खे पंहिंजी पीढ़ा जो हिसो बणाए करे एॾियूं वॾियूं शाहकार तख़लीक़ूं माना पेश कयूं ऐं इहो ई समाज जे लाइ तमामु वॾे वॾो कमु आहे। ऐं ईअं ई थींदो आहे ऐं रसूल मेमण पंहिंजी ॻाल्हि हिकिड़ी ॾाढी ज़बरदस्त जेकी इंस्पायरिंग आहे ऐं इन ते सोचणु बि खपे त 60s में 70s में 80s में हिकु ई वक़्तु असां वटि एॾा वॾा मुफ़क्किर पैदा थियनि था, एॾा वॾा कहाणीकार पैदा थियनि था, नॉवल निगार पैदा थियनि था, हिकिड़ो ई वरी वक़्तु अचे थो जेके सभु जो सभु माना हलिया वञनि था ऐं उन खां बाद में हिकिड़ी जेको आहे वॾे अरसे ताईं माठार समाज में छाइजी थी वञे। हाणे इहा ई माठार जेकी आहे उहा असांजी समाजी जेकी हिन वक़्तु जेकियूं शयूं हली रहियूं आहिनि उन ते तमामु वॾो असरु छॾींदो आहे ऐं उहे असां तसलसल क़ाइमु न करे सघिया आहियूं जंहिंजे करे समाज जो जेको फ़्लो आहे, तरक़ी जो फ़्लो आहे, समाजी जो रदोबदल आहे उहा बि रुकिजे थी हिकिड़ी जॻह ते। ऐं मूंखे त ईअं महसूसु थींदो आहे त जेकॾहिं रशिया जे जेको आहे इनकलाब खे यादि कयूं, जेकॾहिं मैक्सिकम गोरी न हुजे, चेखोफ न हुजे, टॉलस्टॉय न हुजे, दोस्तोयेव्स्की न हुजे त
त मुंहिंजे ख़्याल में बॉल्शेविक रिवोल्यूशन पैदा न थी सघे। इहा ई हिकिड़ी वॾी माना हिकिड़ी तजसुस हुयो, इहा ई वॾी हिकिड़ी पीड़ा हुई जंहिं समाजी किरदार बि ठाहिया। ऐं भिटाई न हुजे त भिटाई न हुजे त जी एमशद पैदा न थिए, जोयो साहब पैदा न थिए, पलिजू साहब पैदा न थिए। यकीनन इहे वॾा आर्टिस्ट आहिनि जेके समाज खे रंग भरनि था ऐं जेको आहे पूरे समाज खे निखेरनि था। ऐं इन्हनि आर्टिस्ट जो यकीनन असांखे ज़रूरत आहे, वॾे में वॾा शाहकारनि जी ज़रूरत आहे, तॾहिं समाज जेको आहे हिकिड़ो अॻिते वधंदो, उन्हनि खे राहूं हमवार थींदियूं ऐं समाज जे अंदरि हिकिड़ी बदिलाव ईंदो। ऐं आर्ट जो तमामु घणो किरदारु आहे समाज जे बदिलाव लाइ। सो रोशन ख़्याल फोरम तमामु सभिनी दोस्तनि जो, ख़ासि करे असांजे हिते कई आयल जेके असांजा स्पीकर्स आहे उनजो तमामु घणो थोराइतो आहे। ऐं मुंहिंजे हिसाब सां ज़बरदस्त फंटास्टिक जेको तव्हां हुनजी हिकिड़ी शख़्सियत खे जेको फुटे कयो ऐं हुनजो पंहिंजो तव्हांजो ज़ाती जेको थियो बिलीव करे बस माना जेको आहे ॾाढो करंट माना हुयो सॼी सूरत हाल में। मैडम जेकियूं हुन सां कचहरियूं थियूं ऐं इहा ई हिकिड़ी शइ आहे त हिकिड़ी शख़्सियत कीअं थी माना निखारजे ऐं हिकिड़ो नेचुरल राइटर कीअं आहे। सो इन जे करे ऐं उन सां गॾोगॾु रोशन ख़्याल फोरम तमामु घणो थोराइतो आहे MS पवर इंस्टीट्यूट जो, जंहिं हिननि सहकार पेश कयो, असांखे इहे स्पेस ॾिनो ऐं जेको आहे असां सां गॾु आहे। हिन सां गॾोगॾु ॿियनि दोस्तनि जो हिते जेके दोस्त कही आया हिते हिन प्रोग्राम में शिरकत कई ऐं तमामु ॾाढो हिकिड़ी डिबेटिंग रही। ऐं असां उमेद कयूं था असां अहिड़ा ई प्रोग्राम अॻिते हली करे असां दोस्तनि सां शेयर कंदा रहंदासीं, ऑर्गेनाइज़ कंदा रहंदासीं। हिकु दफ़ो वरी ॿीहर सभिनी दोस्तनि जी महिरबानी।